अल्लाह जा बाना असांजे लजन जी हिफ़ाज़त कन, असांजे इज्जतुन जी हिफ़ाज़त कन। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, तॾहिं भिटाई घोड़ फरमायो पीरत मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादिला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी आहियां अचवार थियम वसील दाता मुंहिंजी दिल खे दे दिला सा दलील ज़िल्लत कयो जलील रस बादशाह बगदाद जा। पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु सुबह जो टाइम मदरसे में बुखारी शरीफ जो दर्स ॾेई रहिया, बुखारी शरीफ किताब पंहिंजे शागिर्दनि खे पढ़ाए रहिया। मुजादी दोस्तो बुज़ुर्गो, हिन राति हिकिड़ो शागिर्द उन ख्वाब ॾिठो त उनखे 70 दफ़ा गुस्ल पइजी वियो आहे, 70 दफ़ा उनखे व्यंजणू पइजी वियो। सुबुह जो ॾकंदो बुखारी पढ़ण जे लाइ आयो आहे। साईं चेहरे में निहारे फरमायूं ॾकी छाजे लाइ थो? क़िबला अर्ज़ ही आहे राति मूंखे 70 दफ़ा गुस्ल करणो पइजी वियो आहे। साईं फरमायो घबरा न, कल्ह जॾहिं तूं मदरसे में दाख़िल थियो हुए तुंहिंजी पेशानी ते 70 दफ़ा ज़िना लिखियो पियो हो। असां उन निगाह पंहिंजी निगाह सां 70 दफ़ा लिखियल ज़िना खे गुस्लनि में तब्दील करे छॾियो। हिन खां वधीक अल्लाह वारा ॿियो कहिड़े कम ईंदा? गुनाहनि खां बचाइनि, इज़त जी लज रखनि, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असांजो नंग रखनि, दुनिया में भी क़ब्र में भी ऐं हशर में भी उहे नंग रखनि। खुद अल्लाह जी ज़ात बाबरकात पे फरमाए अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। अवां वारा दोस्त बेवफा, अवां वारा चाचा, अवां जा मामा, अवां जा भाइर, अवां जा माउ पीउ, ये सब रिश्ता बेवफा रिश्ता आहिनि। सच्चो रिश्तो आहे त मुंहिंजे वलियनि बाननि जो रिश्तो आहे। उन्हनि सां दोस्ती रखो, नीह जो नातो गंजो, मां रब तव्हांजा बेड़ा ई पार फरमाए छॾींदुसि। ऐं इहे अल्लाह जा बाना जिन खे असांजे हाल जी ख़बर हूंदी आहे, इन्हनि जा सीना, इन्हनि जा क़ल्ब पाक हूंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो एॾी ताक़त जा मालिक हूंदा आहिनि। मूंखे हिकु हदीस शरीफ़ यादि आई आहे, हज़रत क़िबला साईं जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ़ में लिखी आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो ॾींहुं सुबुह जो सवेर उथिया ऐं तमामु ख़ुशगवार मूंड में हुजनि ऐं संदन ग़ुलाम हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु तो साम्हूं अची रहियो आहे ऐं महबूबन उनजे चेहरे मुबारक में निहारे ऐं फरमायो। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह जेको संदसि अंदाज़ आहे उन अंदाज़ में बयानु फरमायो। फरमाया तो गुफ्ते पैगंबर सुबह ज़ैद कैफ असबहत ऐ रफीके बसफा। पान फरमायूं ज़ैद जी मुंहिंजा आका दे ख़बर रात तुंहिंजी कीअं गुज़री, जेका रात गुज़री वई आहे सा रात तो कीअं गुज़ारी। गुफ्त तिश्ना बूद अमन रोज़हा शबन खुफ्तम ज़ इश्को सोज़हा। ऐ मुंहिंजा प्यारा आका सॼो ॾींहुं रोज़े में गुज़री वियो, उन में बुख में गुज़री वियो, खाइण पीअण नसीब न थियो। ओ शाम जो जॾहिं टाइम थियो, जॾहिं रात आई, रात पवे ते बेक़दरानू नींद प्यारी आवे पर दर्द मंदानू तांग सजण दी सुतियां आन जगावे। रात आई दिलरुबा तुंहिंजे इश्क जा जबल उमड़जी आया, तुंहिंजे हिजर फ़राक़ जी बाहि पंहिंजे सीने में ॿारे विझी सॼी रात मोहम्मद मोहम्मद पुकारे मुंहिंजी रात गुज़री। मुंहिंजा प्यारा हज़रत ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद कोट मिठण वारा फरमाइनि था पिया हर वेले मैं को तांग सजण दी
मैं रो रो कांगो डारा फाला पावा ते कासद भेजा मेरा थी गया हाल बीमारा मुझ को रंग सावा पीला मेरे अंदर दर्द हजारा गुलाम फरीदा इवें रोवा जिमें बिछड़ी कूंज कतारा। ऐ मुझा प्यारा महबूब रात तमाम इश्क में हिजर फिराक में रोई रोई मुँह गुजारिया मुझे आमना जलाल फरमायो। ऐ मुझा प्यारा गुलाम ज़ैद मुझे इश्क में रोन वारन खे अल्लाह से इनाम दींदो आ अल्लाह से उनखे नवाजींदो आ इल्म भी दींदो आ तरीक़तूं भी दींदो आ फ्यूज़ो बरक़ात भी अता फरमाइंदो आ। भला इन रातों की रात में इन मुझे रुअण में मुझी मोहब्बत सां तोखे भी खुदा पाक कुछ दिनो आहे या न तोखे भी कुछ नसीब छो या ईअं रुअंदो रहे। पाण अर्ज़ कयूं चूं ख़ल्क़ां बदीनद आसमां मन बाबीनम अरशराबा अरशिया आका वो तव्हांजी मोहब्बत सां मेहरबानी एतिरी थी जीअं माण्हू बेहिजाब बग़ैर पर्दे जे आसमान खे ॾिसंदा आहिनि। ईअं सॼी राति मूं अर्श खे अर्श वारनि खे ॾिठो आहे। अल्लाह जो दीदार भी थींदो रहियो। ऐं मुंहिंजा प्यारा मालिक जिब्राइल खे बि ॾिसंदो रहियो सो मीकाइल भी नज़र ईंदो रहियो इज़राइल भी नज़र आयो इसराफील भी नज़र आयो जन्नती भला मखलूक नज़र आए। ऐं मुंहिंजा महबूब सिदरतुल मुंतहा वारा भी नज़र आया अर्श वारा फर्श वारा नज़र आया। हश्त जन्नत हाफ़ दोज़ख पेशमन हश्त जन्नत हाफ़ दोज़ख पेशमन के बेहश्ती कीस्त व बेगाना या रसूल अल्लाह मुझे अॻियां 8 जन्नतूं 7 दोज़ख पेश कया ऐं उन्हनि मूंखे मुबारकबाद पेश कई। ऐं मुंहिंजा महबूब पर मज़े वारी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां क़यामत ताईं जेके दोज़खी आहिनि जेके जन्नती आहिनि चओ त उन्हनि जा नाला वठी ॿुधायां त कहिड़ा कहिड़ा जन्नत में वेंदा कहिड़ा कहिड़ा दोज़ख में वेंदा। ऐं मुंहिंजा महबूब तव्हांजी मोहब्बत सां मूंखे अल्लाह से इहे इल्म बि अता फरमाए छॾिया। या रसूल अल्लाह बगोयम सरहशर लब गुज़ीदश मुस्तफ़ा यानी के बस अर्ज की आका इजाजत दे त जेस ताईं क़यामत ताईं जो कुछ थियण वारो आहे थींदो तव्हांजो गुलाम ज़ैद तव्हांखे सभु ॿुधाइण जे लाइ तयार आहे। त महबूबन पंहिंजी आंगुर मुबारक पंहिंजे चप्पल मुबारकनि ते रखी फरमाए ज़ैद बस एतिरो ई काफ़ी आहे। त मुंहिंजा प्यारा जेके अल्लाह जे रसूल जे इश्क जी बाहि में बरदार जेके अल्लाह जे रसूल जे ज़िक्र सां सरशार हूंदा आहिनि अल्लाह से उन्हनि खे अहिड़ा मक़ाम अता फरमाईंदो आहे। पोइ वरी जेकॾहिं असां खे इहा शइ अञा हासिल न थी आहे त उन जे लाइ अल्लाह से ॾस ॾिनो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह कूनू मा सादिक़ीन। जे तव्हांखे इहा बाहि खपे जे तव्हांखे इहो दर्द खपे तव्हांखे इहो सौज़ खपे तव्हांखे इहा मोहबत खपे जेकॾहिं तव्हां वटि इहा न आहे तव्हांजे लाइक़ न आहियो त तव्हांखे अल्लाह वारे जे दुकान ते वञो के अल्लाह वारे सां सौदो कयो पंहिंजी निस्बत जो निस्बत ॻंढो त अल्लाह वारा इहो सभु कुझु तव्हांखे बि अता फरमाए छॾे तव्हांखे बि अता फरमाए। हज़रत शेख सादी शीरावी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो गिले खुशबू दर हमाम रोज़े रसीदम दस्त महबूबे बदस्तम पर मैं एक दफ़ो वेझण जे लाइ तयार थी वञा पियो हिकु महबूब दोस्त आहे उन पंहिंजी मुठ भरे मिटीअ जी मुंहिंजे बुकल में दाख़िल कई आहे मिटीअ खे जो सूंघां त सुभान अल्लाह एॾी त ख़ुशबूदार आहे जो एॾी मुश्क ऐं अंबर में बि ख़ुशबू न आहे। बदो गुफ्तम
के मुश्के या बेरी के अज़बूवे दिलावे जे तो मस्तम। ऐ मिट्टी मुश्क आहीं या अंबर आहीं, आहे तुम्हें हकीकत कहिड़ी आहे जो तुझे सूंघण सां सर्दी जी दिल लटकी पई आहे, सर्दी मस्त थी चुको आहे। आई छा? ऐं उहा मिट्टी चवण लॻी, ऐ शिक्षादी शीरावी, मां उहा साॻी मिट्टी आहियां जेका आम मिट्टी ॾिसंदो आहीं, लेकिन हिकु घड़ी हिकु साथ गुलनि जी छांव में रही आहियां, गुलनि जे वणनि जे हेठि सोबत में रही आहियां। उन्हनि जा गुल मुंहिंजे मथां किरंदा रहिया ऐं उन्हनि जी ख़ुशबू, उन्हनि जी बूअ मूं में असरु करे वरितो आहे, उन्हनि जी ख़ुशबू मूं में असरु करे वरितो आहे। जमाले हम नशी दरमन असर कर दो वगरना हमा खाकम के हस्तम। उन्हनि जी बूअ, उन्हनि जी ख़ुशबू मूं में अहिड़ो असरु करे विधो आहे जो हाणे आउं बि मुश्क थी लॻां, अंबर थी लॻां, पर न उहा ई मिट्टी आहियां जिते पेर ॾियो बीठो आहीं। मुंहिंजा प्यारा हज़रत शेख सादी शीराज़ी रहमतुल्लाह ताला अलैह उन मां अजीब हक़ीक़त हासिल कई आहे। पाण फरमाए थो, हो हिकिड़ी मिट्टी कंहिं गुलाब जे गुल जे हेठां चंद घड़ियूं रहे, उन में गुलाब जे गुल वारी ख़ुशबू असरु करे थी वठे, ऐं को गुनहगार जेकॾहिं अल्लाह जे के नेक काल जे वट में, उन जे पाड़े में, उन जे पासे में, उन जी दरबार में, उन जी साबत में अची ॿ टे घड़ियूं गुज़ारे त केॾो रंग लॻंदुसि, केॾो रंग लॻंदुसि। हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो दफ़ो बुखारी शरीफ़ वेठो पढ़ाए मदरसे में, वॾो आमिल आहे, कमाल वारो बुज़ुर्ग आहे, जंहिंजे कुतुब खाने में वॾा वॾा क़ीमती नुस्ख़ा, कलमी नुस्ख़ा हमा वक़्तु कुतुब खाना भरिया रहंदा हुआ। बुखारी शरीफ़ पढ़ाए त हिकिड़ो मजज़ूब बानो आहे, आयो पासे खां वेठो, सबक जॾहिं ख़तमु थियो त उन पेरें उघाड़े मथो उघाड़ो, वार बिखरिया पिया हुआ। सो हज़रत मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह खे अर्ज़ कई, क़िबला है जेको तव्हां कुझु पढ़ायो पिए ॿारनि खे, इहो छा हो? मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह ॾिठो त हाणे मजज़ूब माण्हू आहे, पेर उघाड़ा, मथो उघाड़ो जी, अञा फारसी जा किताब न पढ़िया आहिनि, न उन करीमा पढ़ी आहे, न उन नामेहक पढ़ियो आहे, न महमूद नामू पढ़ियो आहे, न उन जेको आहे सो सरफ पढ़ियो आहे, न कुझु। उनखे कहिड़ी ख़बर बुखारी जी? बुखारी त इश्क वारा सम्झनि, इश्क वारा ई पढ़ाइनि ऐं पढ़नि, हिन वीचारे खे कहिड़ी ख़बर? माना पंहिंजो टाइम ज़ाया करण वारी ॻाल्हि आहे। सो साईं जेको आहे अल कलाम कल्लव दल ते अमल करे, पाण फरमायूं की लड़ा तू न मैदान, यानी असां जो कुछ पढ़ायो तंहिंखे तू न समझी सघंदे, बात करे पंहिंजो कमु कर। अल्लाह जे उन मजज़ूब बाने खे, ताक़त वारे बाने खे, अहिड़ा मजज़ूब हूंदा आहिनि अल्लाह जा बाना। हज़रत मौलाना मोहम्मद उमर अशरवी जे हालात ज़िंदगी में चयो, साईं मदरसे में सबक पिया पढ़ाइनि त हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो मजज़ूब मदरसे में दाख़िल थियो, ऐं उन चयो त साईं मूंखे भंग जो प्यालो खपे। प्यारे मौलाना मोहम्मद उमर अशरवी मुनादिर अहले सुन्नत वल जमात ऐं वॾो शरीयत जो पाबंद, कि बाबा असां वटि भंग किथां आयो? ॿार भला मस्जिद जे मटकनि में त रुगो भंग भरी पई आहे, पर मस्जिद जे मटकनि में हो गिलास भरिया, सूंघे ॾिसो, सूंघियो त भंग, चयोसीं मस्जिद जा मटका भरिया पिया आहिनि, तव्हां चओ था असां वटि आहे कान का? पाण हिकिड़ो ढुक भरे पेश कयूं, चऊं पी, साईं बरोबर असां न पीअंदासीं, तोखे जेका वणे सा पी, वरी ॿियो ढुक भरे, बाक़ी हिकिड़ो गुड़ बतो, हिकिड़ो ढुक बतो, फरमायूं पीए थो या न? वरी हे बाना तुझे मदरसे में अला ईंदा अला न ईंदा? अॼु मौक़ो आहे, पीअणो आहे त पी। मिटाई घोड़ रहमतुल्लाह अलैह फरमायो, रहा अथई रात सुबह वींदई साझरी, लूह लूह मज लतीफ़ चे कर इन्हनि जी तात, पोहीअ जोगिन संदी रात बे भेरे भाग मिलई। फरमा तो जाहिल रोता कुन में ताकि साणन और डह डह भेरा दी हमें पाण मथाउन घोर, पोवया जे हिंगलोर त करम मिलंदई का पड़ी। फरमायो ओ मौलाना मोहम्मद उमर साहब, वरी अलाए असां अचूं या न अचूं, बाक़ी ढुक हिकिड़ो बचो थई पी वठो। साईं फरमायो जंहिं बुज़ुर्ग जो एॾो कमाल आहे, जीअं चवे पियो तीअं थिए पियो, भला बिस्मिल्लाह करे इहो भंग जो ढुक पी छॾियां, अल्लाह माफ़ करण वारो आहे, माफ़ी वठंदासूं। उहो ढुक जो पीतई, पाण फरमाइनि था मूंखे रब करीम जो कसम आहे उहो भंग न हो, ख़बर न आहे छा हुयो, जंहिंजे पीअण सां भई यक वक़्तु मूंखे 30,000
हदीसूं याद थी वयूं। मुझो क़िबला हिकिड़ो ॿियो गिलास इनायत फरमायो। पाण फरमायो ओ मोहम्मद उमर बार बार अहिड़ा मौक़ा हयाती में ईंदा ई कोन्हनि, जो कुझु तुंहिंजे नसीब में हो सो पीतई, अस्सलामु अलैकुम फरमाई ग़ाइब थी वियो। अहिड़ा ख़ुदा जा बाना अल्लाह जी रूह ज़मीन ते फिरंदा रहंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हिकिड़ो मौलाना रूमी रहमतुल्लाह खे तकरीर हुआ, साईं फरमायो की लड़ा तू न मैदानी, असांजे हिन ॻाल्हि ॿोल खे असां जेको किताब पढ़ायो तू न सम्झंदे, वञ आराम कर, नंगर जो टाइम थींदो तोखे नंगर मिलंदो, असांजो मथो न खा, सॼो ॾींहुं पढ़ायूं, राति जो मुतालो कयूं, तोसां वरी कहिड़ी झगी हयूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्ग खे ग़ैरत अची वई आहे, ॻाल्हि बर्दाश्त करे न सघियो त मूंखे नंढड़नि ॿारनि जे अॻियां तानू हयो अथई, असांजे न कील खे तूं समझी न सघंदे। चई भला तरस वक़्तु अचे, मौली साहब वियो कैलूला निंड करण जे लाइ, घर में वञी आराम थो करे, बुज़ुर्ग तैश में अची वियो, अलमारियुनि जा दरवाज़ा खोले, जेके बि कलमी किताब पिया हुआ भाकर भरींदो उन मस्जिद वारे तालाब में उछलाईंदो अचे। सभई किताब खणी उन मस्जिद जे तलाह जे अंदरि उछलाईंदो वञे। सभई क़ीमती नुस्ख़ा जेके बि किताब हुआ सभु उन पाणीअ जे अंदरि उछलाए छॾी। शागिर्द भॼंदा विया। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो क़िबला, ओ जेको चरियो आयो आहे, मजज़ूब आयो आहे, तव्हांजा जेके बि कलमी किताब हुआ, वॾा वॾा दर्सी फ़िक़ह जा फ़तवा जा किताब हुआ, सभु उन तालाब में लोड़े छॾिया आहिनि। साईं पेरे उघाड़े मथे उघाड़ो भॼंदो अचे त उहो मजज़ूब वेठो न तलाब। पान फरमायो ओ फ़क़ीर, ओ दरवेश ही तो छा कयो? पान मुर्की था फरमाइन मौलवी साहब, जेको किताब फिटी करे ॼाणे थो, उछलाए ॼाणे थो, उहे किताब कढी बि ॼाणे थो। चवला हाणे छा कढंदे? कढी बि ॾींदे त पाठा नसीब थींदा, जिल्द नसीब थींदा, वरक़त ख़तम थी विया, उहे कची स्याही जा लिखियल कलमी नुस्ख़ा, उहा स्याही त मिटजी वई, अखर मिटजी विया, पन्नू ज़ईफ़ थी वियो। भला हाणे कढी ॾींदे त बि मुंहिंजे कहिड़े कम जा? पाण फरमाए थो मूंखे बांह खां झले ॿिए किनारे ते वठी वियो आहे, मथे बिहारे पाण हेठि लथो आहे, किताब कढंदो मुंहिंजे हथ में ॾींदो वञे, मूं डप मञा किताब खे छंड को ॾियां, बाक़ी रहियो सयो कुझु अखर रहिजी वञनि, कुझु त कागज़ बची पवनि, जो छंड को पियो ॾियां त सुभान अल्लाह सुकी धूड़ पई किताबनि मां उॾामे, बजाए पाणीअ जे वारी पई उॾामे। हिकिड़ो किताब ॿियो टियो सभई किताब जॾहिं मथे कढी रखियाई, दिलि में सोचुमि त मूं जीअं सम्झो हो तीअं कोन्हे को, हीअ का हस्ती आहे। मुंहिंजा प्यारा, उहो शख़्स जो मथे चढ़ियो आहे, हिकिड़ो पेर हेठि आहे, हिकिड़ो पेर किनारे ते आहे। मौलाना रूमी ॿई हथ उन पेर ते रखिया ऐं पाण फरमायूं मूंखे माफ़ कज, भला ॿुधा त हीअ हक़ीक़त छा आहे? पाणीअ मां किताब निकिरनि त ॿुॾल हुजनि, पानी निकरे, सुकी धूड़ वारी पई उॾामे। मौलाना रूमी खे मजज़ूब चवण लॻो कालरा, मौलाना रूमी चयो त कालरा तू न मैदानी। साईं फरमायो हालरा तू न मैदानी। फरमायो जी अवां जे काल ऐं कील खे मूं जहिड़ो नथो समझी सघे त पोइ तो जहिड़ो असांजे हाल खे बि न समझी सघंदो। तुझो काल मुझे समझ में न ईंदो त मुझो हाल तुझे समझ में न ईंदो। मौलाना रूमी पेरनि ते किरी पियो आहे ऐं पाण फरमाइण लॻो कालरा बगदार मर्दे हाल शो पेश मर्दे कामले पामाल शो सद किताबो सद वरक दरनार कुल रूए दिलरा जानबे दिलदार कुल एक ज़माना सोबते औलिया बेहतर सद साल ताते बेरिया फरमाता मौलवी हरगिज़ न शुद
मौलाए रूम ता गुलामे शम्स तबरेज़ी नशद। मुजादी दोस्तों बुजुर्गो अल्लाह वारे बानन अल्लाह जे प्यारन बानन खे अल्लाह ताला यो औज अता फरमायो आ, यो उरूज अता फरमायो आ। रब करीम जल्ल जलालहु व मन वालो शान तो फरमा ऐ ईमान वारो मुत्तकुल्लाह तुजो मा रब करीम खां ऐ दिजी करे पो ॿियो कम तव्हां जिंदगी में इहो कयो तकूनु मा सादिकीन। ओ अल्लाह वारे जी तलाश में निकरी पो के अल्लाह वारे सां गॾु थी पो के अल्लाह वारे जा गुलाम थी पो। जेकरी अल्लाह वारा नथा थी सघो त अल्लाह वारनि जा गुलाम थी वञो, उन्हनि जूं जुतियूं सिधी करण वारा थी वञो। मां रब तव्हांजा बेड़ा पार करे छॾींदुसि। उन्हनि जी गुलामी में अचो, उन्हनि जी सोबत में अचो, अवां खे रंग लॻी वेंदा। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह वारनि वटि ताक़त आहे, अल्लाह वारनि वटि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो कुवत आहे। मूं अर्ज़ु पे कयो केॾो बि वॾो बादशाह हुजे, वॾा वॾा बादशाह बि अल्लाह वारनि जे दरबार में आया ऐं फ़ैज़ उन्हनि खे अल्लाह वारनि जे दरबार खां नसीब छो आहे। बादशाह उन्हनि जे दर जा मोहताज, पीरनि जो पीर रोशन ज़मीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला, जंहिंजे बचड़े जी असां तव्हां ज़ियारत करे रहिया आहियूं। मिशकात जी शरह में मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला अलैह हिकिड़ो वाक़ियो नक़ल फरमायो आहे त साईं जो हिकिड़ो मुरीद हुयो, पर उहो मुरीद 60 मैलनि जे फ़ासिले ते बगदाद खां ॿाहिरि रहंदो। 60 मैलनि जे फ़ासिले ते बगदाद शरीफ़ खां ॿाहिरि पियो रहे। औलाद न थींदो हुजेसि, सो दुआऊं घुरी घुरी हिकिड़ो फर्ज़ंद पुट ॼाओ, पर अबाज पुट ॼाओ, पेरनि खां सुको पियो, जीअं चेल खां हेठि साही न हुजे, अहिड़ो बचिड़ो ॼाओ। अरसो गुज़री वियो, वेचारो हलण जे क़ाबिल बची थियो आहे, पर हले कीअं। वेंदे वेंदे हिकिड़ो दफ़ो राति जो दिलि में ख़्याल आयो, पंहिंजी ज़ाल खे चयईं, राति जो सॼी दुनिया सुती पई आहे, राति जो पंहिंजे घर वारी खे चई त दिलि पई घुरे त मुर्शिद कामिल घर अचे, दुआ घुरे त पंहिंजो बच्चो ठीकु थी वियो। कामिल तॾहिं लंघे अचे, पर घर वारी खे चए त हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, साईं ईंदो बेअदबी थिए त थियण ॾे, पर मानी बि रखी साम्हूं ऐलान कंदुसि त क़िबला तेसि ताईं मानी खाइण जो मुंहिंजे तरफ़ां ऑर्डर इजाज़त न आहे, जेसि ताईं मुंहिंजो बच्चे खे तव्हां ठीकु न कयो। इहा त बेअदबी आहे, ईअं कीअं वरी थींदो। मुर्शिद तॾहिं अचे ऐं शर्त वारी मानी खाराईंदुसि, चई बसि हाणे तंग थी पियो आहियां, ईअं ई करिणो पवंदो। हाणे हे ॿई हिते कचहरी पिया कनि, 60 मैलनि जे फ़ासिले ते, राति ऊंदाई सॼी दुनिया सुती पई आहे। सुहिणो हसन हुसैन जो बचिड़ो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हुजरे में इबादत कंदे कंदे ख़लीफ़ो गवाही थो ॾे त साईं तस्बीह पढ़नि पिया, मुर्कनि बि वेठा। अर्ज़ कयो ख़लीफ़े साईं भला कैसां पिया मुर्को, कहिड़ी ॻाल्हि ते पिया खिलो, छा ॻाल्हि आहे? पाण फरमायूं 60 मैलनि जे फ़ासिले ते मुंहिंजो हिकु मुरीद आहे, मुरीदाणी आहे, मुंहिंजी दावत कनि था, पर दावत में शर्त पिया रखनि त मानी तेसि ताईं मुर्शिद खे कोन पेश कंदासीं जेसि ताईं असांजो पुटु ठीकु न थियो आहे। उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ते मुर्की रहियो आहियां, ऐं फ़क़ीर सुबुह जो दावत पहुचंदी। 60 मैलनि जे फ़ासिले ते महबूब मदीने वारे साईं जो बचिड़ो, हाणे ज़ाल मुड़ुस आस्ते ॻाल्हायो हूंदो त को बबा के दौलत कोन ॻाल्हायो हूंदो, सॼी दुनिया ॿुधे, आख़िर आस्ता आस्ता हुन ॻाल्हायो हूंदो ऐं उते बिस्तरे ते लेटी या ईअं वेही पाण में ॻाल्हि ॿोल थी वेंदी। पर हसन हुसैन जो बचिड़ो पंहिंजे आस्थाने में उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधे पियो। चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की, ये शान है खिदमत गारों की, सरदार का आलम क्या होगा।
जब हुस्न था उनका जलवनुमा अनवार का आलम क्या होगा। अरे हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। जब शम्अ रिसालत रोशन हो क्यों कर न जले परवाना दिल। जब शम्अ रिसालत रोशन हो क्यों कर न जले परवाना दिल। जब रश्के मसीहा आ जाए बीमार का आलम क्या होगा। जब रश्के मसीहा आ जाए बीमार का आलम क्या होगा। हजरत पीरान पीर दस्तगीर सठ ललता पैदे मुरीद मुरीद जाने जी हल्के आवाज वारी गुफ्तगू बुधी सघन था। त मुझा प्यारा दोस्तों असांजा बुलंद आवाज सां सलातो सलाम मदीने जो मीर मदीने में बुधी सघे थो। असां फरियादूं भी बुधी सघे थो। और मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत शाह अब्दुल अजीज रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे किताब में लिखे थो मुझो बाबो बीमार थी पियो आहे। रात आई आहे जुमे जी रात आहे ऐं दरवाजे जे साम्हूं मुंहिंजे बाबे जो नाठी दामाद खट विझी सुम्हंदो हुयो। उन रात बाबा साईं फरमायो ओ मुंहिंजा दामाद ओ मुंहिंजा नाठी अॼु दरवाजे तां खट हटाए छॾ। अर्ज़ की बाबा छा देला पान फरमायूं अॼु हसनैन जो नानो असां खां बीमार पुरसी करण अची रहियो आहे। अब्दुल कादिर जो कमु आहे तॾहिं त मुंहिंजा प्यारा जंहिंखे जेको मौक़ो मिलियो उन पंहिंजे कांगड़ मुड़ुस खे पुकारियो सरकार गौसे आज़म सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा मेरा खालिका सा भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा। सरकार गौसे आज़म सरकार आधी रात जो टाइम आहे मुंहिंजा प्यारा वली कामल जी दरबार ते वेठा आहियो। महबूब सुभानी जे बचने जी महफ़िल सोबत में वेठा आहियो। दस्तगीर बादशाह जो इरादो करे रब करीब जो कसम आहे पंहिंजूं मुश्किलातूं पंहिंजे निगाहनि में रखंदा। इहो शेर मूंसां गॾु पढ़ंदा हलो इंशाअल्लाह सभई मुरादूं तवजो असां। सरकार गौसे आज़म सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा मेरा खालिका सा भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा। सरकार सरकार ओ झोली को मेरी भर दो वरना कहेगी दुनिया। झोली को मेरी भर दो वरना कहेगी दुनिया। अरे गौसुल वरा का मंगता फिरता है मारा मारा। सरकार गौसुल आज़म सरकार ओ दामन पसारे दर पर लाखों वली दामन पसारे दर पर लाखों वली खड़े हैं। महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु वायदा फरमायन 70,000 माण्हुनि जो मजमू लॻो पियो आहे।
70,000 माण्हू ॿुधनि था पिया। अॼु मुंहिंजा प्यारा एको साउंड आहे, लाउड स्पीकर अलाए छा छा, को बि आवाज़ ॿार ताईं मसदो पए ते। 70,000 जो मजमू। अब्दुल कादिर जिलानी वाइद फरमाए, जीअं अॼु पियो ॿुधे तीअं पछाड़ी वारो पियो ॿुधे। फर्क आहे कोन को, सभई हिकु जहिड़ो वाइद ॿुधनि था पिया। मुंहिंजा प्यारा दोस्तो, सोनो अब्दुल कादिर वाइद फरमाईंदे फरमाईंदे अध तकरीर में वाइद बंदि करे हज़रत अल्लामा अली हैती रहमतुल्लाह ताला अलैहि वटि हीअ बाहूं ॿधी अची बीठो आहे। सॼी ख़ल्क़ हैरान आहे। कंहिंखे जुरत जो पीरनि जे पीर खां पुछे, साईं स्टेज खाली पियो आहे, कुर्सी खाली पई आहे, तव्हां हिते छा पिया कयो? तव्हांजो ख़लीफ़ो आहे, तव्हांजो मुरीद आहे, हिते कीअं बीठा आहियो? मुंहिंजा प्यारा घणी देर ताईं कंहिंखे सवाल जी ज़रूरत कान थी आहे। ओत तो हज़रत अली हैती जी अखि खुली आहे। निहार अर्ज़ कयोसीं, तव्हां हिते बीठा आहियो? पाण फरमायूं, तुंहिंजे ख्वाब में सुतो पियो है हसनैन जो नानू, मुंहिंजो नानू मोहम्मद मुस्तफ़ा ख्वाब में पियो ज़ियारत कराए त मां अब्दुल कादिर तकीर के कयां, मां बि ॿ टे घड़ियूं नाने मोहम्मद जो दीदार पे कयो। असांजे महफ़िल में सुतो पियो है, असांजे महफ़िल वाइद जे सदके महिरबानी तोते थी महबूब जो दीदार पे थियो। असां मुनासिब न समझो, असां बि आयासीं नाने मोहम्मद सां गॾु ग़ुलामी जो दम भरे रहिया हुआसीं। हाणे जॾहिं महबूब रवानो थियो आहे त वरी जलसो स्टार्ट था कयूं। ओ दामन पसारे दर पर लाखों वली खड़े हैं, दामन पसारे दर पर लाखों वली खड़े हैं, बटता है तेरे दर पर कौनैन का खजाना, सरकार गौसे आजम, सरकार गौसे आजम, नजरे करम खुदारा मेरा खाली कासा भर दो, मैं फकीर हूँ तुम्हारा, सरकार गौसे आजम, सरकार गौसे आजम। मौला अली का सदका, गंजे शकर का सदका। पीरन जो पीर अब्दुल कादिर जिलानी रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, काश जेकर आऊं दाता अली हजवेरी वारे ज़माने में पैदा थिया हा त मूंखे मुर्शिद जे ॻोल्हण जी ज़रूरत कान पए हा, अखियूं पूरे मां दाता अली हजवेरी जो मुरीद थी वञा। हज़रत ख्वाजा गंज बख्श रहमतुल्लाह ताला अलैह। और मुझे अजीज दोस्तों, आशिक उन महबूब जो वास्तो विझी, हज़रत ख्वाजा अली हजवेरी जो वास्तो विझी, हसनैन जे बाबे जो वास्तो विझी, मौला अली का सदका, गंजे शकर का सदका, मौला अली का सदका, गंजे शकर का सदका, मेरी लाज रख ले या गौस, मैं मुरीद हूँ तुम्हारा, सरकार गौसे आज़म, सरकार। ओ सबका कोई न कोई दुनिया में आसरा है, कंहिंजो केर मुर्शिदा, कंहिंजो केर मुर्शिदा, कंहिंजो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो केर पीरा, कंहिंजो केर पीरा, पर ही अहिड़ो सच्चो मुरीद आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जो हज़रत पीराने पीर दस्तगीर जी दरबार में कामिल तसव्वुर पचाए अरीज़ो पियो पेश करे। और सबका कोई न कोई दुनिया में आसरा है, मेरा बजुज़ तुम्हारे कोई नहीं सहारा, सरकार गौसे आजम, सरकार गौसे आजम, नजरे करम खुदारा मेरा खाली कासा भर दो, मैं फकीर हूँ तुम्हारा, सरकार गौसे आजम। हजरत मौलाना मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह अलैह जो खलीफो आहे, फकीर मोहम्मद कासिम ॾखण को कमु कंदो आहे, बाध को कमु कंदो आहे। हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजा प्यारा खटू वेठो ठाहे, वेठो लकड़ी जो सामान ठाहे, हिकिड़ो मर्द आयो आहे, औरत आई आहे, मुंहिंजा प्यारा ॿई ॿिए ख़्यालात सां तालुक रखण वारा आहिनि। चवण लॻा, ओ फ़कीर कासिम, तूं अल्लाह वारनि जो बशेदाई आहीं, अल्लाह वारनि जो सोबती आहीं, पीर फ़कीर खे मञण वारो आहीं, भला हेतिरी हयाती
अची उम्र गुज़री वई आहे यार अची ॾारी तुंहिंजी थी वई आहे अच्छा वार तुंहिंजा थी विया को भला अहिड़ो ताबीर सिखियो ई को अहिड़ो अमल तोखे मिलियो को अहिड़ो विर्द वज़ीफ़ो तो वटि आयो जंहिंजे पढ़ण सां कर्ज़ लही वञे हज़रत फ़कीर कासिम साहिब फरमाइण लॻो अदा मूंखे मुंहिंजे मुर्शिद ॿियो तावीज़ कोन ॾिनो आहे ॿियो को अमल विर्द वज़ीफ़ो कोन ॾिनो आहे मुंहिंजे मुर्शिद मूंखे 11 जो विर्द वज़ीफ़ो ॾेई छॾियो आहे त फ़कीर कासिम हर महीने वेठो महबूबे सुभाणे जी 11 कर क़यामत ताईं को ख़तरो थींदो ई कोन को भला पोइ असां छा कयूं जे अव्हां खे ॾस मां थो ॾियां कयो तव्हां छा कयूं चयाई त वञी 11 महीना 11 करियो महबूबे सुभाणे जी इंशा अल्लाह तव्हां तां लखूं कर्ज़ लही वेंदो पाण चवण लॻा जेकॾहिं न लथो त पोइ चवण लॻो त जे न लथो त आऊं तव्हां वारो मसलक क़बूल कंदुसि अव्हां वारो अक़ीदो क़बूल कंदुसि पर यारो जेकॾहिं लही वञे त ख़ुदा जे वास्ते अचण जी ज़रूरत न आहे मुंहिंजे पीर दस्तगीर जा ग़ाइबाना मुरीद थी वञिजो टोला लिखी ॾे कॾहिं कागज़ लिखी ॾे पंहिंजो ईमान लिखी ॾिनई जेकॾहिं इहो कमु न थियो ऐं तव्हां वारे मसलक में हलियो लिखी त ॾिनई मुंहिंजा प्यारा हिकिड़ी लिख त हुननि वटि ॿी लिख त फ़कीर कासिम वटि मोटी वीचारो दुकान बंदि करे आयो होश आयसि मूं कयो छा ईमान जो सौदो कयो मां क़िस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता वॾी ताक़त वॾी वॾो पावर तरब करीम वटा मूं ईअं ई लिखी ॾेई छॾियो आहे होस बि उनजो बानो आहे उनजो बानो आहे मुंहिंजे महबूब करीम जो ग़ुलाम आहे असल ताक़तूं उहे आहिनि मूं ईअं अण ॾिठे सौदो करे छॾियो आहे अण ॾिठे ईमान जो सौदो मूं करे छॾियो आहे रोंदो रोंदो साईं मोहम्मद उमर अचरवी जी दरबार में आयो आहे साईं फरमायो केरु विढ़ियो अथई छा थियो अथई चई विढ़ियो केरु कोन आहे ईमान जो सौदो करे आयो आहियां चई भला ॻाल्हि त कर चवण लॻो साईं ॿ शख़्स आया औरत मर्द ॿई ज़ाल मुड़ुस पे लॻा उन्हनि मूंखे हीअं चयो त असां ते कर्ज़ा को वज़ीफ़ो ॿुधा मूं चयो 11 महीना वञी 11 कयो कर्ज़ लही वेंदो हाणे उन्हनि त मूंखां लिखाए वरितो आहे जे कर्ज़ न लथो त तोखे असां वारो अक़ीदो क़बूल करणो पवंदो जे लही वियो त असांखे पीर जे पीर जो मुरीद थियणो पवंदो साईं सौदो पको करे दस्तख़त करे आयो आहियां ख़्वारी थींदी हाणे महिरबानी कर लज रख तूं बि मुंहिंजो मुर्शिद आहीं उस्ताद आहीं मेल थई से मुंहिंजो ईमान बचा हज़रत मौलाना मोहम्मद कासिम अशरवी रहमतुल्लाह ताला उमर अशरवी वॾो अहलुल्लाह शख़्स आहे आलिम बा अमल आहे अची चादर मथां विझी मुराक़बे जी सूरत इख्तियार करे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जिलानी जो तसव्वुर करे वेही रहियो आहे सबका कोई न कोई दुनिया में आसरा है सबका कोई न कोई दुनिया में आसरा है मेरा बजुज़ तुम्हारे कोई नहीं सहारा सरकार गौसे आज़म सरकार गौसे आज़म मौलाना मोहम्मद उमर अशरवी जेखणी निहारे सोनू अब्दुल कादिर जिलानी कहिड़े हाल में आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो साईं जे इर्दो गिर्द अल्लाह जा वली जमा आहिनि अल्लाह जा कामिल बाना वेठा आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो हज़रत पीरनि जो पीर उन्हनि जे टोले मंझि वेठो आहे सोनू अब्दुल कादिर वेठो आहे ऐं मुंहिंजा प्यारा पाण फरमायूं मोहम्मद उमर अशरवी ख़ैर त आहे अर्ज़ करण लॻो साईं असांजो मुरीद हीअं फ़ैसिलो करे आयो आहे अव्हां जी मोहबत में ईमान जो सौदो करे आयो आहे क़िबला हाणे संभालजो लज रखजो अब्दुल कादिर जिलानी मुर्गी फरमायो ओ उमर अशरवी फ़कीर कासिम खे मुंहिंजा सलाम चओ त गणती न कर पुट तो 11 महीना लिखिया आहिनि असां 7 महीने में कर्ज़ो लाहे छॾींदासीं असां 11 करणी कोन ॾींदासीं 7 महीने में कर्ज़ो लही वेंदो मुंहिंजा प्यारा पंजाब में उहा फैमिली से मोहम्मद उमर अशरवी जे ॻोठ में अञा ताईं मौजूद आहे मुड़ुस फोत थी वियो आहे घर वारी ज़िंदा आहे अॼु बि 11 ते 100 देगियूं महबूबे सुभाणे जी लाहींदी आहे ओ सबका कोई न कोई दुनिया में आसरा है मेरा बजुज़ तुम्हारे कोई नहीं सहारा सरकार गौसे आज़म सरकार गौसे आज़म मीरा बने हैं दूल्हा
महफिल सजी हुई है, मीरा बने हैं दूल्हा, महफिल सजी हुई है, सब औलिया बाराती, क्या खूब है नजारा, सरकार गौसे आज़म, ये तेरा करम है या गौस जो बुला लिया है दर पर, कहाँ रूसिया फरीदी, कहाँ आस्था तुम्हारा, सरकार गौसे आज़म, सरकार गौसे आज़म। सुबह जो टाइम थियो आहे 60 मेलनि जे फासले ते रहण वारो मुरीद आयो आहे, सोने अब्दुल कादिर जीलानी जी दरबार में आयो आहे। अर्ज़ तो करे क़िबला तव्हांजी दावत करणी आहे, ॿुधाए कोन थो त मूं शर्त रखियो आहे, मुंहिंजो बचिड़ो बीमार आहे, हलण फिरण खां दंग आहे, ॿुधाए कुझु कोन थो। अर्ज़ तो करे क़िबला दावत क़बूल कयो त साईं अब्दुल कादिर जीलानी मुर्कनि था थिया, मुंहं में निहारे मुर्कनि पाण। अर्ज़ तो करे क़िबला मुर्को छा जे लाइ था, अॻे त ई फट दावत क़बूल करे छॾींदा हा, पाण फरमायूं दावत तुंहिंजी क़बूल आहे, असांखे कंहिं ॻाल्हि मुर्कायो आहे, पाण तारीख़ कढियाऊं फलानी तारीख़, सॼे आलमनि जी दावत कर, उते जा जेके सूफ़ी ज़ाहिद फ़क़ीरनि सभिनी खे जमा कज। साईं खे ख़बर हुई त मैदान मल्हाइणो आहे, उन्हनि खे बि ख़बर पए त को बगदाद में जवान अची वियो आहे, राजनि खे ख़बर पए त को मर्द आयो आहे। सेवन शरीफ़ में सेवन में हिकिड़ी माई साहिबा रहंदी, मजज़ूबा माई रहंदी, अलिफ उघारी हलंदी, ॿाहिरि रेशमी कपिड़ा सुभाए ॾींदुसि, मुंहिंजा प्यारा बखमल जा जोड़ा वठी आया, पैसे वारा हा, अभी उघारी थी न हल, असांजी इज़त रख, माण्हू खिलनि था, माण्हू छा चवंदा, कपिड़ा न पई पाए, मुंहिंजा वी दोस्तो बुज़ुर्गो मस्त मजज़ूबाना तर्ज़ अमल सां पई घुमे, पर जंहिं ॾींहुं सेवण वारो बादशाह साईं उस्मान मरवंदी हज़रत कलंदर बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह सेवण शरीफ़ में कदम रखियो आहे, उहा माई उहा भेण भॼंदी आई, अदा उहे काथे कपिड़ा ॾियो त पायां, उहो जोड़ो किथे आहे, मूंखे पहिरायो, हैरान थी विया, अधीअ खे छा थियो आहे, अधी किथां इलाज थियो आहे, कंहिंजी निगाह पई आहे, पाण फरमायूं मुंहिंजा भाइरो जेसि ताईं सेवण में मायूं हुयूं तेसि ताईं मूं कपिड़ा न पाता, अॼु ॾिसां पई त को मर्द मोमिन सेवण में अची वियो आहे, अॼु मूंखे कपिड़ा पाइणा पवंदा। मुंहिंजा दी दोस्तो सोने अब्दुल कादिर जीलानी बि फरमायो, अकेले तोखे छा ॾेखारियो, इहा करामत सभिनी खे ॾेखारणी पवंदी तव्हांजो दुनिया खे ख़बर पवे। सिर्फ़ मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो सदाण दावा करण सवली ॻाल्हि न आहे, कुझु करे ॾेखार मर्द जवान उहो आहे। अॼु मां पंहिंजो मर्तबो मक़ाम उन्हनि खे ॾेखारियां त मूं अब्दुल कादिर जो अल्लाह वटि केॾो शान आहे। आयो 2 ॾींहनि जो टाइम आहे, साईं मौलवी बदरुद्दीन खे बि दावत ॾिनाई, मूंखे बि ॾिनाई, फिलाने खे बि ॾिनाई, जेके मौलवी आलम पीर फ़क़ीर जेके वसंदा बसंदा हा उन्हनि इलाक़नि में सभिनी खे दावत ॾेई आयो। अदा पीर अवां बि ॾिठा आहिनि, कुतुब अवां बि ॾिठा आहिनि, गौस तव्हां बि ॿुधा आहिनि, पर अॼु मुंहिंजो मुर्शिद बगदाद खां अची रहियो आहे, जीलानी बादशाह अची रहियो आहे, हिकु नज़र मुंहिंजे कामिल मुर्शिद जो त बि दीदार कयो। बगदाद शहर दी की निशानी उचियां लमिया खजूरा हूँ, तन मेरे पुरजे पुरजे जिवें दर्जी दिया लीरा हूँ, हुन लीरा दी गले पाके कफनी मेरा लिसां संग फकीरा हूँ, बगदाद शहर दे टुकड़े मंगसा बाहू मैं तो करसा मीरा मीरा हूँ। अॼु मुंहिंजो बि मुर्शिद ॾिसो अखियुनि सां, अॼु मुंहिंजो कामिल मुर्शिद अची रहियो आहे। आख़िर उहो टाइम आयो, उहे घड़ियूं आयूं, मुंहिंजा प्यारा दस्तरख़्वान लॻी विया, कालीन विछाइजी विया, जहिड़ो हुनजो हाल आहे। मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो बिस्तरा लॻी विया, जॻह तयारु थी वई आहे। सोनू पीरनि जो पीर गौसल आलम दस्तगीर अची पंहिंजी मसल ते वेठो आहे, सभु आलिम वेठा आहिनि, हेॾां सभु सूफ़ी ज़ाहिर फ़क़ीर वेठा आहिनि, वॾियूं वॾियूं मुंहिंजा दी दोस्तो हस्तियूं आयूं आहिनि, मानी बि लॻी आहे, पर उन मुरीद
गाल त पीरन जे पीर सां न कही हिन जे दिल में त अञा ॻाल्हि ढकी पई आहे पर गौस पाक त उन रात ख़बर पइजी रही साईं जन वेठा आहिनि बाहूं ॿधी अर्ज़ थो करे क़िबला मानी तयार आहे खाधो लॻो पियो आहे पर तेसि ताईं इजाज़त मुंहिंजे तरफ़ां खाइण जी न आहे मुंहिंजो हिकिड़ो नंढो सवाल आहे उहो पूरो फरमायो उन खां बाद में तव्हां लंगर कजो साईं फरमायो कहिड़ो सवाल आहे घरां वञी कपिड़े में हिकिड़ी शइ बंदि करे पीरनि जे पीर जे अॻियां अची रखी उहो नंढड़ो उहो पुटु होसि संदसि जंहिंजो चेल खां हेठि साह हुयो ई कोन को मुंहिंजा प्यारा साम्हूं रखी अर्ज़ की क़िबला पहिरीं हिन खे अल्लाह जी बारगाह मां शिफ़ा घुरी तंदुरुस्त कयो उन खां पोइ तव्हांजे लाइ मानी आहे सभु कुझु आहे साईं पीरनि जे पीर निगाह हणी जेके बि आलम सूफ़ी ज़ाहिद वेठा पाण फरमायूं ओ अदा अॼु मैदान मल्हायो हिन जो सवाल पूरो कयो सभई उन छोकिरे खे ॾिसी हैरान थी विया अर्ज़ करण लॻा क़िबला मथे जो सूर हुजे हा त झाड़ रखूं हास जेकॾहिं अखियुनि जो सूर हुजे हा शिफ़ा वारो दुरूद पढ़ी फूक हणूं हा क़िबला हे त कुदरती आवाज़ लॻो पियो आहे चेल खां साह आहे कोन को असां वटि अहिड़ो फीणू कोन्हे हिन जी दवा कान्हे का क़िबला अॼु मैदान सॼो तव्हांजे हवाले आहे बादशाह दावत बि तव्हांजी आहे हे सिंगार हे मेलो हे असां सभु तव्हांजे लाइ आया आहियूं क़िबला अॼु मैदान तव्हांखे मल्हाइणो आहे बाक़ी मानी जेका बि लॻी पई आहे उन खां छुटा पियायो इहो मैदान तव्हांखे मल्हाइणो आहे अब्दुल कादिर जीलानी हथ मथे खया मुझे पीरन जे पीर दस्तगीर बादशाह हथ खणी अर्ज कयो मुझा मालिक मिठा तू कादिर मां तुंहिंजो अब्दुल कादिर आहियां तू कादिर मैं तुझो अब्दुल कादिर आया ऐ मुझा मौला मां तो रब मूंसां वाइदो कयो आहे ओ पीरनि जा पीर हथ खण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे हथनि खे अघाण मां रब करीम जो कमु आहे जहिड़ो बि सवाल हूंदो अब्दुल कादिर तुंहिंजो सवाल क़बूल आहे मंज़ूर आहे मुंहिंजा मालिक मिठा हिन मुंहिंजे मुरीद जे बच्चे जी सभु जान चेल खां हेठि आहे कान का साह कान्हे का वीचारो हेतिरनि महिमाननि जी दावत करे अची ठातो पघर निकिरी पियो अथसि कॾहिं जग खणियो अचे त कॾहिं दाल जो पातोलो कॾहिं बोड़ जो त कॾहिं माण्हुनि जो अकेलो वीचारो थकिजी पियो आहे अॼु हिन जवान पुट जो सहारो हुजे हा त ईअं हमरा पघर जे कोन हा मुंहिंजा मौला अब्दुल कादिर हिन जे तबे ते हली आयो आहे महिरबानी कर हिन जे बच्चे खे शिफ़ा अता फरमा ईअं जो लफ़्ज़ निकिता अञा हथ चेहरे मुबारक ते आया कोन मुंहिंजो उनजो बचड़ो अॻियां उथी करे पंहिंजे पीउ खे थो चवे बाबा हाणे ॿियो सामान आण महिमाननि खे हथ मां थो धारियां पाणी उन्हनि खे मां थो पियारियां मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो जेके बि आलिम हा सूफ़ी ज़ाहिद हा तूं साईं खाधो पोइ खायो पहिरीं असांखे पंहिंजी निस्बत में दाख़िल कयो असांखे पंहिंजो मुरीद बनायो असांजे मथां निगाहे करम फरमायो पाण फरमाए मूं घर अची थिए जंहिंमें फिरो महिमान त पाणे तनूरनि में भेरे हणा भाण पोइ पेकनि सूदो पाण अॼु सिर घुर घोरियां सैयद तां मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो सभई ॼणा कुर्बान थियण जे लाइ तयार थिया साईं असां वॾा वॾा पीर ॾिठा वॾा वॾा आमिर ॾिठा ज़ाहिद ॾिठा पर सुहिणा तो जहिड़ो पीर असांखे नज़र न आयो तो जहिड़ो गौस कुतुब असांखे नज़र न आयो क़िबला हाणे देरि न कर मानी खाइण खां अॻु में पहिरीं मुरीद बना पोइ था गॾिजी मानी खाऊं इहो आहे मुंहिंजे सुहिणे अब्दुल कादिर जिलानी जो शान मुंहिंजा दी दोस्तो त अल्लाह जा जेके बि बाना आहिनि जेके बि ख़ुदा वारा आहिनि अल्लाह जा नेक बाना आहिनि उन्हनि वटि अल्लाह जी ताक़त आहे अल्लाह जी ॾिनल कुवत आहे मुंहिंजा दी दोस्तो उन्हनि खे छॾणु उन्हनि वटि अचणु असांजो कमु आहे ऐं उन्हनि खे उन्हनि जो महिरबानी थियणु असांजे लाइ इनशा अल्लाह ताला उन्हनि जी महिरबानी उन्हनि जो अहसान हूंदो तव्हां कॾहिं बि आज़माए ॾिसो ऐं मुंहिंजा दी दोस्तो इन्हनि कामिल मुर्शिदनि जे सहारे सां त असां शैतान वारे इन हमलनि खां ऐं मुंहिंजा दी दोस्तो क़बर वारी मंज़िल में आख़िरत वारी मंज़िल में इन्हनि जे सहारे त छुटंदासीं तॾहिं कंहिं आशिक़ फरमायो इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर तीर कामिल खां सिवा लहरूं लॻाए केर केर इश्क
इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर, पढ़ो इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर, पीर कामिल खां सिवा लहरूं लगाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर, बेड़ो हलाए केर केर। त ही आख़िरी पुरफ़ितन दौर आहे रब करीम जो कसम आहे, जिन जो वास्तो अल्लाह वारनि सां, जिन जो वास्तो अहिड़े पीर कामिल सां आहे, उन जे अक़ीदे खे लहर न कोलो। नबी साहिब फरमायो ॿियनि जी उम्मतूं 72 फ़िरका, मुआरी उम्मत 73 फ़िरका थींदी। अबा घणी 73 फ़िरका थींदी आहे ईमान मुंहिंजे महबूब जे फरमान ते थींदी न सही। वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वही युहा, महबूब जेको तूं बोल बोलींदो आहे ज़बान तुंहिंजी हूंदी आहे, बोलींदो मां रब आहियां, बोलींदो मां रब आहियां, ज़बान तुंहिंजी हूंदी आहे, ॻाल्हाइण वारो मां रब हूंदो आहियां। बोल फरमायो त मुंहिंजी उम्मत 73 फ़िरका थींदी, हिकिड़ो जन्नती ॿिया कुल जहन्नमी, ऐं ॿिया जेके जहन्नमी थींदा उहे काफ़िर कोन हूंदा, उहे हिंदू कोन हूंदा, ईसाई कोन हूंदा, उहे मुंहिंजा प्यारा ॿिए किथां कोन ईंदा, असां मुस्लमाननि मंझां हूंदा। छो त मुंहिंजी उम्मत, ईअं न फरमायूं त अल्लाह जी मखलूक, ईअं न पर मखलूक में काफ़िर बची विया, सभु कुझु अची विया। मां फरमायो त मुंहिंजी उम्मत, उम्मत माना कलमे पढ़ण वारी, कलमूं पढ़ंदा, क़ुरान बि पढ़ंदा, मस्जिदूं हूंदियूं, सभु कुझु हूंदा, हज बि कंदा, ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नमाज़ूं बि पढ़ंदा, जलसा बि कराईंदा। इन्हनि में ई 72 फ़िरका अहिड़ा बि हूंदा जेके जहन्नमी बणिया बीठा हूंदा, जहन्नमी बणिया बीठा हूंदा। छाजे करे असांजे खाॿे पासे अल्लाह साईं हिकु दिलि रखी आहे, दिलि असल जेको मसइलो आहे सॼो उते बंदि लॻो पियो आहे। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, रब करीम फरमायो त ज़िक्र मुंहिंजी यादि, मुंहिंजे महबूब जी यादि ई तव्हांजे क़ल्ब जो सुकून आहे। ईअं न फरमायूं तव्हांजे अखियुनि जो सुकून आहे, ईअं न फरमायूं तव्हांजे जिस्म जो सुकून आहे, न फरमायो तव्हांजे दिलि जो सुकून आहे। रब करीम तो फरमाए जिस्म तव्हांजो आहे, मुंहिंजी अमानत आहे रूह, इहो दिलि जेको मूं पंहिंजे रहण जे लाइ घर बनायो आहे, असल में मुंहिंजो घर इहो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अॼु बि अंग्रेज इन दिलि जो मुआइनो करे इहा ॻाल्हि साबित कई आहे त जेकॾहिं 500 वाल्ट वारो बल्ब उन जूं तारूं दिलि जे वालनि में लॻाए बटन ऑन कर त 500 जो बल्ब तव्हांजी दिलि में रोशन थी सघे थो। एॾी रोशनी आहे मोमिन जे दिलि में। हुन मुआइनो करे ॿुधायो आहे 500 बल्ब जो पावर हर वक़्तु हना वक़्तु मोमिन जे दिलि में मौजूदु हूंदो आहे। ऐं उन दिलि जे मथां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मथां लिखियो पियो अल्लाह, हेठां लिखियो पियो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 2 तारूं आहिनि, हिकिड़ी तार अल्लाह सां जुड़ी पई आहे, ॿी तार मोहम्मद सां जुड़ी पई आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ॿई तारूं सही जुड़ियूं पयूं आहिनि। चेहरे ते लाइट, चेहरे ते रोशनी, लाइट आहे, बल्ब ॿरे थो, ट्यूबलाइट ॿरे थी, 2 तारूं आहिनि, हिन पासे बि तार लॻल आहे, होॾे बि तार लॻल आहे, बल्ब जे अंदरि बि 2 तारूं आहिनि। जेकॾहिं हिकिड़ी तार जुड़ी पई आहे, ॿी तार में डिफेक्ट अची वियो आहे, टुटी किरी पई आहे, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बल्ब न ॿरंदो। बल्ब आहे, ईअं त बल्ब ई न रहियो, बल्ब आहे, लॻो बि पियो आहे, उहो ई शो आहे, उहा ई ॻाल्हि आहे, पर मुंहिंजा प्यारा रोशनी न आहे। मालूम छो दुकान वारे कारीगर खे चयोसीं त बाबा बल्ब बि सही आहे, शीशो बि सही आहे, तार हिकिड़ी गंढी पई आहे ऐं ॿरे कोन थो। तॾहिं उन कारीगर चयो तव्हां वरी वञी जाचे निहारियो, हिकिड़ी तार त गंढी पई आहे पर ॿी तार किथां टुटल आहे। लाइट जो नथी अचे त पोइ कंहिं तार में डिफेक्ट अची वियो आहे, त तार टुटी वई आहे। आशिक लिखनि था त दिलि में अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल आहे, 2 तारूं जुड़ियूं पयूं आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह सां बि रिश्तो सही पियो हले, रसूल सां बि रिश्तो सही पियो हले। चेहरे ते लाइट आहे, पहिरों खां केर बि आहे, लेकिन चेहरो रोशन आहे, चेहरो मुनव्वर आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जंहिं ॾींहुं चेहरे तां लाइट ख़तम थी वञे, चेहरे जी रौनक बिगड़ी वञे,